दुनिया के अंदर इंसान रास्ता उहे तो इस्तेमाल करे केतरा इंसान है भलाई नेकी तो ठयो पर अञा बुराइयूं कंदा वधा मुसलमान मुसलमान जे ला भलाई तो सोचे कोन तो करे भी न तो सोचे भी न तो अञा वरी पियो खदा खोटींदो वधो एक अजीब वाक्यो आखिर में मां इहो अर्ज कयां जेको बे जे ला खदा कोटदो आ ना वो समझो त क़यामत में भी जहन्नम वारी खड में भी किरदो पर दुनिया में भी खड सागी में किरी पवंदो मन हफर बीरल अखी फकद वका फी मुझे सुने रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको बे जे ला खदा कोटदो उन में पाण किरदो खड जे मतलब एक अजीब वाक्यो आ वो इहो वाक्यो आ त बादशाह ऐं वजीर वञन पिया रस्ते सां ॾिसंद हिकिड़ो नंढड़ो ॿार आहे हथ में काठड़ी अथसि खड खोटरे पियो पुछियुसि बादशाह चयो वजीर खे पुछियुसि कंहिंजे लाइ थो खड खोटरी चए उन लाइ थो खोटियां जेको मुंहिंजे लाइ खोटरींदो उन लाइ थो खोटियां वजीर ॿुधायसि चए थो जेको मुंहिंजे लाइ खोटरींदो मां उन लाइ थो खोटियां पुछियुसि भला तुंहिंजे लाइ को खोटरे ई न पोइ तूं वेठो छा थो करे जवाब में चवणु लॻो जेको मुंहिंजे लाइ न खोटरींदो जेको मुंहिंजे लाइ न खोटरींदो मां बि उन जे लाइ नथो खोटियां बसि मां पोइ ॿाहिरां वेठो रांदि खेॾंदो तव्हां छा तव्हां हलिया वञो बादशाह खे इहा वर्दी ॾाढी सुहिणी लॻी पिया नंढड़ो थी अहिड़ो जवाब न थिए त जेको मुंहिंजे लाइ खोटींदो मां बि खोटींदोमांसि न खोटींदो मां बि न खोटींदोमांसि हाणे हीअं करे हिनखे पाण वटि रहाए इंशाअल्लाह जवान थींदो असां पंहिंजी बादशाही में फ़ाइदा वठंदासीं रहण जो शुरू कयसि जॾहिं छोकिरो जवान जे वेझो पहुतो हिकु ॾींहुं बादशाह वज़ीर खे चयो ॻाल्हि ॿुध अॼु हिकिड़ो कमु करिणो थी शाम जे कई त ठीकु आहे त जीरे घर जे पेट में विझंदो मां चए कहिड़ो कमु साईं चए कमु इहो थी अॼु शाम हणी करे खणी वञजांइ अची वज़ीर परेशान थियो त हणा छा खणा छा छोकिरे परेशान ॾिसी छा थो छो थो परेशान आहे चए बादशाह चयो आहे त हणी करे शाम खणी वञ हाणे हणा छा खणा छा न त जीरे घर जे पेट में विझंदो चए तूं मानी खां परेशान थी इहो कमु सणाव आहे ॾुखियो कोन्हे को चए भला कहिड़ो कमु आहे चए बादशाह जे सती माड़ जे महलात जे मथां हिकिड़ो कमरो आहे उन कमरे जो रोशनदान बादवान भॼी पियो आहे बादशाह खे उस तिड़को तंग थो करे तोखे चयो उते नओं हणी पुराणो खणी वञ चए ॾिसां जाई पिया वञी जाई भॻो पियो आहे वज़ीरो नओं घुराइणी करे पुराणो खणी वियो बादशाह जा ॾिस त नओं लॻो पियो वज़ीर कमु कई चइसि हे बाक़ी छा थो ॾिसे चए तो में त रफ़ाल ई कोन्हे को ॿुधा कंहिं तोखे ॾसियो चइसि उहो ई छोकिरो जेको रहायूं था चए ॾिस अलाह केॾी हुन में भलाई रखी आहे जवान थींदो न बादशाही में फ़ाइदा वठंदासीं वज़ीर सोचियो जेको जवानी न थिया वञनि था मुंहिंजा टपड़ ज़ाहिर थींदा सुभाणे खां पोइ जवान थींदो मुंहिंजी त बादशाही नी हली वेंदी तंहिंजे करे खड खोटियां छा कयईं हिकिड़े कासाई सां वञी सलाह कयईं मूंखे हिकु छोकिरो माराइणो आहे चए तूं वज़ीर चवे थो मां कमु कयां थो मुंहुं तूं पाण ॾिजांइ चए ठीकु आहे चए गोश्त वठणु मोकिलियां सीधो पोइ उन खे तूं कात हणी करे ख़तमु कर अॻे वरी मोटी करे चवणु लॻुसि ॾे त ख़बर का निशानी त ॾे न ईअं त ॿियो को छोरो गोश्त वठणु अचे उन खे घरड़े बीह रही हा चए निशानी हिकिड़ो पंहिंजो वटो ऐं टुवाल ॾिनसि चए वटो ऐं टुवाल उन खे ॾिजांइ खणी ईंदो मां पंहिंजो वटो ऐं टुवाल सुञाणी सम्झो त इहो ई छोकिरो आहे हाणे वटो टुवाल खणी वज़ीर घर आयो छोकिरे किथे छोकिरा गोश्त वठी अचेसि वठी थो अचां चए फिलाणे कासाई को चई को वठी अचां चए ॻाल्हि ॿुधे वटो टुवाल खणण में गोश्त विझी मथां टुवाल सां ढकी वञे उघाड़ो करे न खणी जाए हाणे खणी हलियो वञा ॻोठ खां ॿाहिरि निकितो ॾिसे त वज़ीर जे पुट जे ॻोठा छोरा कुटनि था बीठा चंबनि जो ठहको आहे हे बि वज़ीर जे पुट जे बदिरां सां वेड़ो ॾे छो था वेड़ोसि चए अञा न वेड़ोसि असां सां रांदि खेॾियो असां ते आग चढ़ी वई ॾिनीसीं हाणे रांदि में असांजी आग चढ़ी अथसि चवे थो मां न ॾींदुसि पोइ छो न कुटींदासीं न पुछियो वज़ीर जे पुट घुरे छो नथो आग ॾियनि चए यार मां खेॾी खेॾी थकिजी पियो आहियां नथो खेॾी सघां तॾहिं न कई त मां चए भला हाणे ईअं कर तुंहिंजे बदिरां इहा आग मां थो ॾियां हे सणाव कमु थी वटो बि खण टुवाल बि फिलाणे कासाई खे गोश्त वठी आहे चए इहो सणाव कमु मां थो करे अचां हाणे वज़ीर जो पुट गोश्त वठणु हलियो हुन लॻई सभु न जंहिंखे वटो टुवाल पंहिंजो ॾिसे थका जो कंदे वज़ीर जे पुट जी गिची लाइ बीह रहियो हेॾो देरि थी वज़ीर ॾिठो अञा न ॾिसे त रांदि थो खेॾे गोश्त न आंदी चए पुट खे जो मां मोकिलियो चए उन खे छो चए हेतिरा में आग चढ़ी अचे पियो मां थकिजी पियो आहियां तॾहिं जेको आहे त मां इहो हिते चए त मां वञी करे गोश्त वठी अचां हा दाह निकिरी अयसि त ईअं छो कई चए अदा उन ॾींहुं मां तोखे चयो जेको मुंहिंजे लाइ जेको खॾ खोटींदो मां उन जे लाइ बि खॾ खोटींदो आहियां तो मुझे ला खोटरी तुझी खोटजी वई मन हफर बीरल अखी फकद वकफी मुझे सुने सी फरमा जेको बे जे ला खडा खोटदो आ ना उन में पाण किरदो न खोटियो कंहिंजे ला खड हित भी किरी पवंदो खड में त आख़िरत वारी जहन्नम वारी खड में किरी पवंदो